वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिर रुसुल व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। सुब्हानल्लज़ी अस्रा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़्सा अल्लज़ी बारकना हौला लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस्समीउल बसीर। सदक़ल्लाहु व सदक़ रसूलुहुन नबियुस सादिकुल अमीन व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। सभी साथी प्यारे मोहब्बत सा दुरूद शरीफ। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। जॾहिं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के जी सरज़मीन ते ला इलाहा इल्लल्लाह जो ऐलान कयो तो साईं जन ते कलमो पढ़ण वारा सब गरीब मिस्कीन मुफलिस ऐं लाचार हा। ऐं उन दौर में सहाबा जे मथां ज़ुल्म हलन पिया। हज़रत बिलाल के ततल वारी ते लेटायो पियो वञे। हज़रत बीबी सुमैया जा ॿ हिस्सा कया विया। हज़रत बीबी ज़नीरा जो अखियूं कढी वियूं। हज़रत सलमान के ग़ुलाम बनाए मक्के जी बाज़ार में घुमायो वियो। साईं जन मक्के वारन के ला इलाहा इल्लल्लाह जी दावत ॾियनि पिया। पर मक्के वारा सरदार चौधरी नवाब साईं जन जी ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार न। साईं जन मक्के खां मायूस थी करे ताइफ जे तरफ़ आया, ताइफ वारन के दीन जी दावत ॾियण जे लाइ। जॾहिं हिकिड़ो उस्ताद हुजे मोहम्मदपुर जे ॻोठ में पढ़ाए, लेकिन मोहम्मदपुर वारा उन जो ख्याल न कनि, उन जो अदब न कनि, उन जो एहतराम न कनि, उन जी गुस्ताखी कनि। ज़ाहिर ॻाल्हि आहे उस्ताद मजबूर थी करे चवंदो त मां ॿिए कंहिं हंधि पढ़ायां। मदीने जे मीर भी इहो ख्याल रखी करे
मक्के खां कुछ दूर ताइफ जो सफ़र कियो ऐं ताइफ वारनि जी तबलीग जे लाइ साईं जन ताइफ में आया। रस्ते में वॾेरा मिलिया। साईं जन उन्हनि खे हाल अहवाल कयो, मुंहिंजो नालो मोहम्मद आहे, मां दावत ॾियण जे लाइ मक्के जी सरज़मीन ते आयो आहियां। अॼु मां तव्हां वटि बि हाज़िर थियो आहियां। त उतां जा वॾेरा चवनि पिया, अच्छा उहो मोहम्मद आहे जंहिं मक्के में नए मज़हब जो ऐलान कयो आहे, नए दीन जो ऐलान कयो आहे। मक्के में फितनो, मक्के में फसाद, मक्के में औलाद अबे अम्मा जी नाफरमान थी वई आहे। इन जे करे इहो सभु कुझु मोहम्मद जो आहे। इहो मोहम्मद तूं आहे। मक्के जे सरदारनि चयो, असां तुंहिंजी ॻाल्हि कोन मञींदासीं, अॻिते हलियो वञ। साईं जन पोइ आया, अची करे ताइफ जी सरज़मीन ते ला इलाहा इल्लल्लाह जो पैगाम ॾिनो। उन्हनि खे चयूं, बाबा महबूद ऐं मुश्किल कुशा अकेलो अल्लाह हो। त ताइफ वारनि छा कयो, चयो मासूम ॿारड़नि खे साईं जन जे मथां बछे चढ़ियऊं, साईं जन ते पथरा कयूं। साईं जन जे जिस्म मां खून पियो वहे। फिरंदे फिरंदे साईं जन हिकिड़े बाग़ में आया। बाग़ में साईं जन पंहिंजा सूर पिया पचाइनि, रोइनि पिया ज़ारो क़तार। अल्लाह ताला हज़रत जिब्रील खे मोकिलियो, जिब्रील वञी मुंहिंजे महबूब खे दिलजा ॾे। हज़रत जिब्रील आयो, अची करे मोहम्मद मुस्तफ़ा खे चई, साईं जेकॾहिं तव्हां चओ त ताइफ ॻोठ जे ॿिन्हिनि पासनि ना जबल आहिनि, जेकॾहिं तव्हां चओ त ॿिन्हिनि जबलनि खे पाण में मिलाए ताइफ वारनि खे तबाह ऐं बर्बाद कयो। नबी से फरमायो, जिब्रील अल्लाह जो हुकुम आहे। चवंदा अल्लाह जो हुकुम कोन्हे, मां थो चवां। उन वक़्त में साईं जन दुआ घुरी, अल्लाहुम्मा हदि क़ौमी फ़इन्नहुम ला यअलमून। ओ मुंहिंजा अल्लाह, मुंहिंजी कौम खे हिदायत ॾे, मुंहिंजी कौम खे मुंहिंजे मक़ाम जी ख़बर कोन्हे। याद रखो मोहम्मदपुर जा मुसलमानो, साईं जन रोई रोई परेशान थी करे वरी सागो मक्के जे सरज़मीन ते परेशान थी करे आया। मुसलमानो जेड़ी महल औलाद परेशान थींदी आ त औलाद के दिल जा अबो अम्मा ॾींदा। जेड़ी महल कारकुन परेशान थींदो आ, कारकुन के दिल जा उन जो लीडर ॾींदो आ। जेड़ी महल न्याणी परेशान थींदी आ, न्याणी के दिल जा उन जी अम्मा ॾींदी आ। जेड़ी महल मुर्शिद परेशान, मुरीद परेशान थींदो आ, मुरीद के दिल जा उन जो मुर्शिद ॾींदो आ। याद रखो मोहम्मदपुर जा मुसलमानो, मुंहिंजो महबूब मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान थींदो आ। मदीने जे मीर मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दिल जा ॾियण वारो रब्बुल आलमीन पाण हूंदो आ। रब हज़रत जिब्रील के मोकिलींदो आ, ओ मुंहिंजा जिब्रील वलवली मुंहिंजे महबूब के दिल जा ॾे। सिर्फ़ इहा हिकिड़ी जा नहीं, मुख़्तलिफ़ मक़ामात ते, मुख़्तलिफ़ जगहुनि ते अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के दिल जा ॾिनी आ। अचो क़ुरान मजीद जो मुतालो कयो, सूरत बकरा के ॾिसो, सूरत आल इमरान के ॾिसो, सूरत निसा के ॾिसो। अञा सफ़ा छॾे ॾियो, तव्हां क़ुरान मजीद जे 30 सिपारे के ॾिसो। 30 सिपारे में भी अल्लाह पंहिंजे महबूब जी इज़्ज़त अज़मत जा तराना ॻाया। जेड़ी महिल आस बिलवाइल मदीने जे मीर मोहम्मद अरबी ताजदार मक्का मदीने जे खिलाफ बक बक पियो करे, चए पियो कद वद्दा रब्बहु मोहम्मदा, मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के रब छॾे ॾिनो आ।
मुसलमानों मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे अखिल मां पानी पियो वहे या अल्लाह उन्हनि मूंखे साइर चयो मां बर्दाश्त कयो या अल्लाह मूंखे कूड़ो चयो मां बर्दाश्त कयो या अल्लाह मुझे खिलाफ बक बक कयो मां बर्दाश्त कयो ए मुंहिंजा अल्लाह हाणे त तुंहिंजी मुंहिंजी निस्बत जी ॻाल्हि आहे तुंहिंजे मुंहिंजे यारी जी ॻाल्हि आहे अल्लाह हज़रत जिब्रील खे मोकिलियो आहे ओ मुंहिंजा जिब्रील जी रब जलील वलवली मुझे महबूब के दिल जाने वद्दुहा वल्लैली दा सजा मा वद्दक रब्बुक वमा कला वलल्लाखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीक रब्बुक फतरदा अलम यजिदक यतीमन फावा ववजदक ज़ाल्लन फगदा ववजदक आइलन फगना फअम्मल यतीम फला तक़हर वअम्मा अस्साइल फला तन्हर वअम्मा बिनिअमत रब्बिक फहद्दिस ओ मुझा महबूब घबराना मुझा महबूब परेशान लथी मां तुझे चमकंदड़ चेहरे जो भी कसम तो खड़ा वद्दुहा ओ मुझा महबूब मुखे तुझे चमकंदड़ चेहरे जो कसम वल्लैली दा सजा ओ मुझा महबूब मुखे तुझे कारल वारन जो भी कसम मा वद्दा का रब्बुक वमा कला मुझा महबूब मां तो यारी भी नाए टोड़ी मुझा महबूब तुझी है मुझी यारी क्या मजे दीवार तई कायम दायम हूंदी मोहम्मद के खिलाफ बक बक कया तौली माल अल्लाह पंहिंजे महबूब जी दिल जा में पंहिंजो कुरान मजीद नाज़िल कयो आहे सुभान अल्लाह ते पाबंदी त कोन्हे न जेकॾहिं पाबंदी न आहे त पोइ बाबा दे बुलंद चओ सुभान अल्लाह मता इन्हनि तालिबनि जे मथां साईं कारी गुल हसन साहब पाबंदी आई हुजे तव्हां तालिबत आवाज़ सां चओ सुभान अल्लाह मा वद्दक रब्बुक वमा कला ओ मुझा महबूब घबराल मुझा महबूब परेशान लथी मां रब तुझी यारी लटोड़िया तुसां निस्बत लटोड़िया क्या मजे दीवार तई तुसां निस्बत ताल्लुक हूंदो इहो आस बिल वाइल कूड़ तो ॻाल्हाए मुसलमानों नबी सजल जा चार बचड़ा हा हिकिड़े जो नालो तैयबा ॿिए जो नालो ताहिरा टे जो नालो कासिमा चौथे जो नालो इब्राहिम नबी सजन जा चारई बचड़ा फौत थी विया उन्हीं महिल नबी सजी शान में बक बक करण वारा हा नबी सजे शान में चवनि पिया इन मुहम्मदन हुवल अबतर मोहम्मद लुंडो आ मोहम्मद जो नामो निशान खत्म थी वेंदो मोहम्मद जो पैगाम खत्म थी वेंदो मोहम्मद जो मिशन खत्म थी वेंदो उन्हीं महिल भी अल्लाह हज़रत जिब्रील के मोकिलियो आ जिब्रील वलवली मुझे महबूब के दिल जाने कुरान मजीद जी नंढे में नंढी सूरत आ सूरत कौसरा इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानियक हुवल अबतर ओ मुझा महबूब घबरान ओ मुझा महबूब परेशान लथी मां तुझे शान में नंढे में नंढी सूरत नाज़िल तो कया या नंढे में नंढी सूरत आ जेका बैतुल्ला जी दीवार जे मथां लटकाई वई हिकिड़े नबी संजे साहबी लटकाई आ इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानियक हुवल अबतर मुसलमानों नंढे में नंढी सूरत जले लटकाई वई लिखी करे वड़ा वड़ा शायर आया वड़ा वड़ा अदीब आया वड़ा वड़ा प्रोफेसर आया हर को ॾिसंदो पियो वञे शेर पढ़ंदो पियो वञे जहिड़ी महिल नज़र इन सूरत कौसर ते पई आहे वॾे में वॾो शाइर आहे नालो उनजो लबीद आहे जहिड़ी महिल पढ़ईंदा आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानियक हुवल अबतर जहिड़ी महिल आयत पढ़े थो सूरत पढ़े थो सोचे 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 आखिर जुबान
बयान मां बेज़ाख्ता लफ्ज़ निकता चवे तो मां हादा कौलुल बशर मां हादा कौलुल बशर ही के आम इंसान जो कलाम ना है आम इंसान जो कौल ना है ही कलाम तौनी रब्बुल आलमीन जो कलाम जै जड़ो कलाम न पूरी दुनिया में न चयो वा न चई सघंदो ही रब जो कलाम या सूरत कौसर भी मदीने जे मीर जे शान में इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वन्हर इन्न शानियक हुवल अबतर मुझा महबूब घबराना मुझा महबूब परेशान न थी मुझा महबूब मायूस न थी मां रब तोखे ॾिनो आ कौसर पुछी ॾिसो उलमा खां तर्जुमो उलमा ने जो खोड़ सारियूं मानाऊं कयो किन उलमा चयो त इन जी माना ख़ैर कसीरा किन उलमा चयो त हर भलाई मुरादा किन उलमा चयो त हौज़ कौसर जंहिंखे हिकिड़ो दफ़ो हौज़ कौसर जो जाम आबे कौसर जो जाम मिली वियो 40 सालनि जे तवील अर्से ताईं न उन्ही खे बुख लॻंदी न उञ लॻंदी ओ मुंहिंजा महबूब घबरान मुंहिंजा महबूब परेशान न थी मां रब तोखे ख़ैर कसीर ॾेई छॾियो मां रब तोखे हर भलाई ॾेई छॾी आहे मां रब तोखे हौज़ कौसर मां रब तोखे आबे कौसर ॾेई छॾियो आहे ओ मुंहिंजा महबूब घबरान कुझु उलमा हीअ बि तर्जुमो कयो आहे इन्ना आतैना कल कौसर ओ मुंहिंजा महबूब घबरान मां तोखे ॾिनो सिद्दीक़ अकबर इन्ना आतैना कल कौसर मुंहिंजा महबूब घबरान मां तोखे ॾिनो जनाब उमर इन्ना आतैना कल कौसर मुंहिंजा महबूब घबरान मां तोखे ॾिनो उस्मान दिलबर इन्ना आतैना कल कौसर मुंहिंजा महबूब घबरान मुंहिंजा महबूब परेशान न थी मां तोखे ॾिनो फातिह खैबर शेर बबर मां तोखे ॾिनो अली अल मुर्तदा जंहिंजी तलवार मशरिक़ खां मग़रिब ताईं हले कंहिं मां जे पुट खे ताक़त न आहे जो अली जी तलवार ज़ुल्फ़कार जे वार खे सही सघे मुंहिंजा अली मां तोखे मुंहिंजा महबूब मां तोखे अली अल मुर्तदा ॾिनो आहे मां तोखे सहाबा ॾिना मां तोखे दीवाना ॾिना मां तोखे परवाना ॾिना मां तोखे दिलबर ॾिना मां तोखे फातिमा ॾिनी आहे मां तोखे अली ॾिनो आहे मां तोखे यार मंठार ॾिना मुंहिंजा महबूब घबरान इन्ना आतैना कल कौसर मुंहिंजा महबूब मां तोखे हर भलाई ॾेई छॾी आहे फसल्लि लिरब्बिका वन्हर मुंहिंजा महबूब कुर्बानी भी तूं कर नमाज़ भी तूं पढ़ इन शानियक हुवल अबतर मुंहिंजा महबूब क़यामत जी दीवार ताईं तुंहिंजे दुश्मन जो त नालो न हूंदो तुंहिंजो दुश्मन त ख़्वार ख़राब थींदो मुंहिंजा महबूब तुंहिंजो नालो क़यामत जी दीवार ताईं ज़िंदा ताबिंदा हूंदो ॾिसो नमाज में अल्लाह जो नालो नमाज में मोहम्मद जो नालो नमाज में तकबीर में अल्लाह जो नालो तकबीर में मोहम्मद जो नालो जनाजे में अल्लाह जो नालो जनाजे में मोहम्मद जो नालो मुसलमानों आसमानल में अल्लाह जो नालो आसमानल में मदीने जे मीर जो नालो जमीन में मोहम्मद जो नालो जमीन में अल्लाह जो नालो जमीन में मोहम्मद जो नालो कुरान में अल्लाह जो नालो कुरान में मोहम्मद जो नालो तकबीर में अल्लाह जो नालो तकबीर में मोहम्मद जो नालो कुरान में अल्लाह जो नालो कुरान में मोहम्मद जो नालो दुरूद में अल्लाह जो नालो दुरूद में भी मोहम्मद मुस्तफ़ा जो नालो नमाजों में तकबीरों में अज़ानों में इसमें खुदा से मिला इसमें मोहम्मद हर जगह थे जाते जाते रब जी रुबूबियत मोहम्मद जी नबूबियत मोहम्मद जी नबूवत जाते जाते अल्लाह जी खुदाइया उते उते मोहम्मद मुस्तफ़ा जी मुस्तफ़ाइया इन शानियक हुवल अबतर ओ मुझा महबूब ओ मुझा महबूब ओ मुझा साकी कौसर नबी ओ मुझा शाफी महशर नबी ओ मुझा महबूब नबी घबरान इन शानियक हुवल अबतर मुझा महबूब तुझो दुश्मन त ख़्वार ख़राब हूंदो लेकिन क़यामत जे दीवार ताईं तो मोहम्मद जो नालो पियो गूंजंदो रहंदो ॿुधायो अल्लाह पंहिंजे महबूब खे दिल जाए ॾिनी या कोन ॾिनी
जाते जाते मोहम्मद परेशान थियो तो नबी साईं के दिल जाए ॾियण वारो रब्बुल आलमीन पाण केॾो प्यार आहे केॾी मोहब्बत आहे ऐं मुसलमानो एॾो प्यार आहे एॾी मोहब्बत आहे जो नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के जेको कंबल पातला अल्लाह उनी कंबल जो जिक्र भी कुरान में कयो आ मुझे महबूब के जेका चादर पातला अल्लाह उनी चादर जो जिक्र भी कुरान में कयो मुझे महबूब जे जुल्फन जो जिक्र कुरान में मुझे महबूब जे चेहरे जो जिक्र कुरान में मुझे महबूब जा लक़ब जा बजा अल्लाह कुरान में बयान कया हजरत इब्राहिम के नाले से सद कई हजरत इस्माइल के नाले से सद कई हजरत आदम के नाले से सद कई हजरत मूसा के नाले से सद कई हजरत ईसा के नाले से सद कई पर मोहम्मद के जाते भी सदई त नाले से न पुकारे काथे चया अय्युहल मुज़म्मिल काथे चया अय्युहल मुद्दसिर काथे चई वद्दुहा काथे चई वल्लैली इज़ा सजा काथे चई ताहा काथे चई यासीन काथे चई मुस्तफा काथे चई मुश्तबा केॾो प्यार मोहब्बत जो अंदाज प्यार मोहब्बत में अम्मा पंहिंजी औलाद के मिठू चवंदी आहे पंहिंजी औलाद के तोतो चवंदी आहे पंहिंजी औलाद के मनठार चवंदी आहे प्यार मोहब्बत में नालो नाहे खणंदी अल्लाह भी पंहिंजे महबूब सां एॾो प्यार कयो आहे जो क़ुरान में काथे भी नाले सां न सॾई बल्कि क़ुरान में जा बजा लक़बनि सां अल्लाह पंहिंजे महबूब खे पुकारियो वो नबी साईं जन ताइफ का मोटिया किसो याद आए अलाए कोने साईं जन ताइफ का मोटिया इंतहाई परेशान होया साईं जन भी बयान क्यों पे साईं जन जॾहिं ताइफ का मोटिया इंतहाई परेशानी वारे आलम में जॾहिं नबी साईं जन परेशान थिया अल्लाह हज़रत जिब्रील के मोकिलियो जिब्रील जी रब्बे जलील वलवनी मुझे महबूब के दिल जा दे मुसलमानो छा त मंज़र आ छा त प्यार ऐं मोहब्बत आ जॾहिं औलाद परेशान थींदी आहे अबो चवंदो आहे हल त मां तोखे पनो घुमाया हल त मां तोखे घोटकी जा पेड़ा खाराया हल त मां तोखे सखर जो मीनारो ॾेखाया हल त मां तोखे लाहौर जो मीनारो ॾेखाया हल त मां तोखे कराची जी काजम जी मज़ार ॾेखाया हल त मां तोखे गिलगित ॾेखाया हल त मां तोखे मरी घुमाया हल त मां तोखे शहर घुमाया अल्लाह भी पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के चयो महबूब परेशान न थी महबूब मुंहिंजा घबरान आ त मां तोखे मदीनो घुमाया आ त मां तोखे बैतुल मुक़द्दस घुमाया आ त मां तोखे पहिरियों आसमान घुमाया आ त मां तोखे ॿियो आसमान घुमाया आ त मां तोखे टियों आसमान चौथो आसमान पंजो आसमान छहों आसमान सतों आसमान घुमाया आ त मां तोखे सिदरतुल मुंतहा घुमाया आ त मां तोखे शरीफुल अक़लाम घुमाया ओ मुंहिंजा महबूब आ त मां तोखे अर्श अज़ीम घुमाया सुम्मा दना फतदल्ला फकान क़ाब कौसैन औ अदला फअौहा इला अब्दिही मा औहा मुसलमानो छा त प्यार मोहब्बत जो अंदाज़ा अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद अरबी के रजब जे महीने में मेराज करायो आहे अल्लाह पंहिंजे महबूब के रजबुल मुरजब जे महीने में मेराज जी सआदत नसीब कई हज़रत जिब्रील आयो साईं जन आराम कनि पिया साईं जन आराम कनि पिया परेशान होया ऐं परेशानी में माण्हू छा कंदो बाबा हाणे छा कया पोइ साईं जन वञी करे बैतुल्लाह यतीम जे दरमियान साईं जन आराम में पिया कुझु निंड कुझु जाग बैन नौ में वल यक़ज़ान कुझु निंड हुई कुझु जाग हुई ऐं कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे जॾहिं माण्हू परेशान हुजे पोइ छत ॾे मुंहुं हूंदो पिया परेशान हूंदासीं यार छा थींदो निंड थोरी अची वेंदी वरी माण्हू परेशान अड़े छा थींदो साईं जन भी बस एॾी तज़ब्दुब में हुया बैन नौ में वल यक़ज़ान हज़रत जिब्रील आयो जॾहिं हज़रत जिब्रील मोहम्मद मुस्तफ़ा ॾे आयो साईं जन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आराम में हा हाणे कीअं उथारजे उथारण जो छा तरीक़ो आहे असां त पंहिंजी औलाद खे पंहिंजे अबे खे पंहिंजी अम्मा खे ईअं उथारींदा आहियूं बाबा उथ छा थी वियो आहे नमाज़ जो टाइम थी वञा पियो उथ
जे माण्हू तकड़ में उथारे बाबा उथारण जो इहो तरीक़ो न आहे जेकॾहिं फुल निंड हुजे गौर कंदो दिलि कमज़ोर थी वेंदी मथां अटैक न थिएसि मरी न वञे हिकिड़ा माण्हू दिलि जा कमज़ोर हूंदा आहिनि हज़रत जिब्रील आयो या अल्लाह मां तुंहिंजे महबूब खे कीअं सॾु कयां कीअं उथारियां या मोहम्मद चवां या अल्लाह पर तुझे महबूब के कीअं उथारा रब फरमायो मुझा जिब्रील मां कुरान में पंहिंजे महबूब के नाले सां सॾु नाहे कयो तू मुझे महबूब के या मोहम्मद चयो सॾु या मोहम्मद चई करे कीअं उथारींदे हज़रत जिब्रील उथारण जे लाइ आया अची करे सईजन जे कदमनि में पूरी दुनिया मोहम्मद जे कदमनि में आ सब नूरी सब नारी सब खाकी सभई मोहम्मद जे कदमनि में आ पर हज़रत जिब्रील नूरनि जो सरदार यो भी मोहम्मद जे कदमनि में आ वो मोहम्मद पुर जा मुसलमानो जेकॾहिं चाहियो था असांजी कामयाबी थी वञे असां दुनिया में भी कामयाब थी वञूं असां आख़िरत में भी कामयाब थी वञूं त तव्हांखे बि का गुलामी न मिलंदव तव्हांखे गुलामी मिलंदी त मोहम्मद जी मिलंदी ऐं मोहम्मद जे कदमनि जी गुलामी में दुनिया जी भलाई आख़िरत जी भलाई जिब्रील आए त नूरनि जो सरदार पर नूरनि जो सरदार हज़रत जिब्रील भी मोहम्मद अरबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कदमनि में आ हाँ ये नबी से जा कदम हज़रत जिब्रील हज़रत अबू बकर अपनाया तो सिद्दीक़ अकबर हज़रत उमर अपनाया तो फारूक आजम हज़रत उस्मान अपनाया तो ज़ुन्नूरैन हज़रत अली नबी से जा कदम वरता तो वो फातिह खैबर शेर बबर बन जियो हज़रत बिलाल अब्दुल्ला इब्न उम्मे मक्तूम हज़रत अबू मज़ूर नबी से जा कदम अपनाया वो तो नबी से जा मुअज्जिन नबी से जा बांगा बन जी विया नबी से जे कदमन में हज़रत जिब्रील नबी से जे कदमन में आयो ऐ नबी से जे कदमन में पंहिंजी रहमत वारा पलड़ा रखी करे सैजल के उथारे तो पियो मोहम्मद अरबी के उथारे तो मुसलमानो हज़रत जिब्रील जे रहमत जे परन सां हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा उथी विया जियां जो आमला जो लाल उथी वियो हज़रत जिब्रील खां मुंहिंजो सवाल ओ जिब्रील ॿुधा त सही तोखे छा महसूस थियो तू त पहिरियों आसमान भी ॾिठो तू त ॿियो आसमान भी ॾिठो तू त टियों आसमान भी ॾिठो तू त चौथो आसमान भी ॾिठो तू त पंजो आसमान भी ॾिठो तू त सिदरतुल मुंतहा ऐं शरीफुल अक़लाम भी ॾिठा जिब्रील तू छा महसूस कयो हज़रत जिब्रील तो चए न जन्नत की गलियों में देखा सुभान अल्लाह चवंदो त मां अॻिते चवंदुसि यार हज़रत जिब्रील जेके लफ़्ज़ चया उन लफ़्ज़ल के कई शायर शेर में बंद कयो आ न जन्नत की गलियों में देखा न जन्नत की गलियों में देखा मज़ा जो मोहम्मद की तलियों में देखा जेको मज़ो मोहम्मद जे कदमन में आ वो मज़ो न जन्नत में न जन्नत जे घूरन में आ जेको मज़ो मोहम्मद मुस्तफ़ा जे कदमन में आ इन रात मुझे महबूब के मेराज करायो समझो मेराज दे फलसफे के मेराज दे फलसफे के समझो तो मेराज छो करायो वियो इन जे करे मेराज करायो वियो त उम्मत ताईं कुछ पैगाम पहुंचन मां आखिरी गालियूं कयां तो थोड़ो समझो उम्मत ताईं पैगाम पहुंचन उम्मत ताईं मिशन पहुंचन हाजर अल्लाह पंहिंजे महबूब के अर्शन ते घुरायो उन महिल अल्लाह पंहिंजे महबूब मोहम्मद मुस्तफ़ा के चयो मुंहिंजा महबूब ॿुधा मां तोखे कहिड़ा लक़ब ॾियां मां तोखे वज़ुहा चवां मां तोखे वल्लैल इज़ा सजा चवां या अय्युहल मुदस्सिर चवां या अय्युहल मुज़म्मिल चवां ताहा चवां मुस्तफ़ा चवां मुश्तबा चवां महबूब तोखे कहिड़नि लक़बनि सां नवाजा अल्लाह फरमाओ मुझे महबूब फरमाओ मुझे अल्लाह
तुझी मर्जी आ जेड़ो लकबली वज़ुहा चवी तुझी मर्जी आ वल्लैल चवी तुझी मर्जी आ अलम नशरा लक सदरक चवी तुझी मर्जी आ मुस्तफा चवी तुझी मर्जी मुस्तफा चवी तुझी मर्जी आ या अल्लाह जेको लकबली तुझी मर्जी आ पर जेकर तो मुझी तमन्ना तो पुछी ओ मुंहिंजा अल्लाह ये चओ त मुंहिंजो महबूब मक्के खां मदीने ताईं मदीने खां बैतुल मुक़द्दस ताईं बैतुल मुक़द्दस खां पहिरियों ॿियो टियों चौथों पंजो छहों सतो आसमान किरास करे शरीफुल अकलाम सिदरतुल मुंतहा किरास करे मुंहिंजो महबूब मुंहिंजो अब्दु मुंहिंजो गुलाम मुंहिंजो नौकर आसमाननि ते आयो आहे या अल्लाह कोई लक़ब न ॾे बसि हीअं चओ त मुंहिंजो अब्दु मुंहिंजो गुलाम मुंहिंजो नौकर आसमाननि ते आयो आहे रब फरमाए मुंहिंजा महबूब जेकर तुझी तमन्ना तुझी ख्वाहिश आहे त मां बि चवां थो सुब्हानल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिदिल हराम इलल मस्जिदिल अक़सा अल्लज़ी बारकना हौला लिनुरियहु मिन आयातिना इन्नहु हुवस समीउल बसीर रब फरमायो पाक वज़ात जंहिं पंहिंजे अब्द खे जंहिं पंहिंजे गुलाम खे जंहिं पंहिंजे नौकर खे मस्जिद आराम खां मस्जिद अक़सा ताईं मस्जिद अक़सा खां सतन आसमाननि खां मथे अर्श अज़ीम ताईं अल्लाह पंहिंजे अब्द पंहिंजे गुलाम खे सैर करायो आसमाननि ताईं पहुतो तॾहिं बि अब्द ये तो चवे जो मुस्तवी था अर्श पे खुदा होकर जो मुस्तवी था अर्श पे खुदा होकर उतर पड़ा ज़मीन पे मुस्तफ़ा होकर जेको अर्शन ते अल्लाह हो ज़मीन ते मुस्तफ़ा हो रब फरमाए व औहा इला अब्दिही मा औहा रब फरमायो तोड़े जो अर्शन ते मुझो महबूब आयो तने भी मुझो अब्द हो व औहा इला अब्दिही बिनूरिही भी न चई बेरसूलिही भी न चई बेअब्दिही चई तारशन जो सैर करण मुझो महबूब आयो तने भी मुझो अब्द है मुझो गुलाम मुझो नौकर खुदा खुदा के मोहम्मद मुस्तफ़ा के हुआ जुल जलाल या आमना जोलाल मुसलमानों को रब्बो आयशा के अरबा हुम अल्लाह हुआ अल्लाह ही रसूलुल्लाह गया रब में ए मोहम्मद में दिया राजो फरका मुसलमानों रब रब मबूदा मोहम्मद मुस्तफ़ा बिदा रब खालिका मोहम्मद मुस्तफ़ा मखलूका मुसलमानों मोहम्मद मुस्तफ़ा ताजदार मक्का मदीना घुरंदड़वा अल्लाह दींदड़ा मोहम्मद मुस्तफ़ा इज्जत घुरंदड़ा अल्लाह इज्जत दींदड़ा मोहम्मद मुस्तफ़ा जेका शे घुरंदो वींदो अल्लाह मोहम्मद के दींदो वींदो कुल अल्लाहुम्मा मालिकल मुल्क तूतिल मुल्क मन तशा व तंज़िउल मुल्क मिम्मन तशा व तुइज़्ज़ु मन तशा व तुज़िल्लु मन तशा बियदिकल खैर इन्नका अला कुल्लि शैइन कदीर तुलिजुल लैल फिन नहार व तुलिजुन नहार फिल लैल व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तर्ज़ुक़ु मन तशा बिगैरि हिसाब रब फरमायो मुझी इज्जत ॾिसो मुझो मकाम ॾिसो मुझी मर्ज़ी आ कंहिंखे हिकिड़े ई पल में बादशाह बनाया मुझी मर्ज़ी आ कंहिंखे हिकिड़े ई पल में दलील बनाया मुझी मर्ज़ी आ कंहिंखे रोज़ी ॾियां मुझी मर्ज़ी आ कंहिंखे इज्जत ॾियां हर शइ मुझे हथ में आ वमा मिन दाब्बतिन फिल अर्ज़ इल्ला अलल्लाहि रिज़्क़ुहा यअलमु मुस्तक़र्रहा व मुस्तौदाहा कुल्लुन फी किताबिन मुबीन रब फरमायो रिज़्क़ जा खज़ाना भी मां रब वठल मूंखे ख़बर आ त केर किथे पियो रहे आरज़ी वतन कंहिंजो कहिड़ो आ कंहिंजो वतन कहिड़ो आ रब फरमायो मां रब खे सभु कुझु ख़बर आ हर शइ जा खज़ाना सिर्फ़ मां रब्बुल आलमीन वठल इहो तव्हां असांखे सबक़ मिलियो ऐं जॾहिं साईं जन मेराज खां वापसि आया आख़िरी ॻाल्हि साईं जन जॾहिं मेराज खां वापसि आया हज़रत अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा पंहिंजे महबूब खां सवाल कयो ओ मुंहिंजा महबूब ओ मुंहिंजा दिलबर नबी ॿुधायो त सही ओ मुंहिंजा महबूब मूंखे ॿुधायो त सही त मेराज वारी रात मुहिब महबूब जी मुलाक़ात ही मेराज वारी रात अल्लाह ऐं अव्हां जे दरमियान मुलाक़ात ही
साईं ॿुधायो राज़ जूं ॻाल्हियूं कहिड़ियूं आहिनि साईं तव्हांखे रब राज़ जूं ॻाल्हियूं ॿुधायो साईं हिकिड़ी का राज़ जी ॻाल्हि ॿुधायो हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा मुस्कुराए पिया साईं जन खिलनि पिया ओ मोहम्मदपुर जा मुस्लमानो मुंहिंजो अक़ीदो मुंहिंजो नज़रियो त जॾहिं मोहम्मद मुस्तफ़ा मुस्कुराईंदा हा अल्लाह जन्नत जा सभई दरवाज़ा खोलराए छॾींदो आयशा तू वाह जो सवाल कयो मां तोखे जवाब ॿुधायां अल्लाह फरमायो मेराज वारी रात महबूब तूं त मूंखे प्यारो मां तोखे वदुआ चयुमि वल्लैल चयुमि मुदस्सिर ऐं मुज़म्मिल चयुमि मुस्तफ़ा मुश्तबा चयुमि ताहा चयुमि यासीन चयुमि महबूब तूं त मूंखे प्यारो पर तुंहिंजी सुन्नत ॾाढी मूंखे एॾी प्यारी जो जेकॾहिं गुनहगार मुस्लमान हुजे बेनमाज़ी मुस्लमान हुजे शराबी कबाबी मुस्लमान हुजे जेकॾहिं कंहिं मुस्लमान जे ॾाड़ीअ मां कखु कढंदो मुंहिंजा महबूब तुंहिंजी सुन्नत ॾाड़ी जे करे मां उन ॾाड़ी मां कखु कढंदड़ इंसान खे बि माफ़ करे जन्नत जो हक़दार बनाईंदो आहियां सिर्फ़ ॾाड़ीअ जो अदब कंदे कखु कढई उनखे बि रब माफ़ करे जन्नत जो हक़दार बनाईंदो अॼु वाइदो कयो अॼु वचन कयो त इंशाअल्लाह मेराज जे महीने में मोहम्मद मुस्तफ़ा जे उरूज जे महीने में असां पंहिंजे महबूब जी सुन्नत खे अदा कंदासीं मन अहया सुन्नती इंद फसाद उम्मती फलहू अजरु मिअत शहीद नबी से फरमायो जंहिं फसादनि जे ज़माने में जंहिं फितननि जे ज़माने में मां मोहम्मद जी हिकिड़ी सुन्नत के जिंदा कयो त अल्लाह उन्हीं के 100 शहीदन जो सवाब दे छड़ींदो नबी साईं जी सुन्नत जिंदा कंदो इंशाअल्लाह नबी साईं सां प्यार भी कयो नबी साईं सां मोहब्बत भी कयो नबी साईं सां उल्फत भी कयो नबी जी सुन्नत के अदा कयो सुबह हुजे या शाम मंझंद हुजे या रात ॾींहुं हुजे या रात जेको भी पल हुजे जेको भी पहर हुजे गर्मी हुजे या सर्दी हुजे इंशाअल्लाह असां पंहिंजे महबूब जी सुन्नत के अदा कंदासीं अल्लाह ताला मुंहिंजा अल्फाज क़बूल ऐं मंज़ूर फरमाए अल्लाह ताला असांजे प्यारे दोस्त मोहम्मद ताहिर शेख साहब इन जे प्रोग्राम के ऐं दोस्तनि जी महिनत के पंहिंजी